अहम ख़बर अवांखे ॾियूं सेवण में ओठा बिरादरी क़त्ल में मुलविस जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो आहे, जंहिं सबब सवें गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। सवें माण्हुनि इंडस हाईवे खे बंदि करे धरणो हयो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। आगे आगाह कई पिया सेवण में ओठा बिरादरी क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो आहे, जंहिं सबब सवें गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। आगे आगाह कई पिया सवें माण्हू इंडस हाईवे खे बंदि करे धरणो हयो आहे ऐं जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। आगे आगाह कई पिया सेवण में ओठा बिरादरी क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो आहे, जंहिं सबब सवें गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। सवें माण्हू इंडस हाईवे खे बंदि करे छॾियो आहे, लाश रखी धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। सेवण में ओठा बिरादरी क़त्ल में मुलविस जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो आहे ऐं लाश रखी धरणो हणण सबब ट्रैफ़िक जी अचन मुतासिर थी आहे, ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया सवें गाॾियूं बीहजी वयूं आहिनि, सवें माण्हू इंडस हाईवे खे बंदि करे छॾियो आहे, जिन ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। जी नासिन अवांखे ॿुधायूं पिया सेवण में ओठा बिरादरी क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां सेवण खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रियाज़ जमाली लाइन ते मौजूद आहे। जी रियाज़, ही धरणो हयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल गुजरल ॾींहुं जेको आहे सो ओठा बिरादरी ऐं हालेपोटा बिरादरी ज़मीन जे मामले ते झेड़ो थियो, जंहिंमें जेको आहे सो फायरिंग जे ॾेवठ में ओठा बिरादरी जो हिकु नौजवान मोहम्मद उर्स जेको सो क़त्ल थी वियो, जंहिंजो जेको आहे सो राति एफआईआर बि कटिजी वई। जवाबदार गिरफ़्तार न थियण जे करे अॼु ओठा बिरादरी जे सवें माण्हुनि जेको आहे सो फोटी जो जेको लाश इंडस हाईवे ते डिग्री कॉलेज वटि वाट रखी करे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं टायरनि खे बाहियूं ॾेई रोड खे बिल्कुलु जेको बंदि करे छॾियो आहे। रोड बंदि थियण जे करे ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे सो सवें गाॾियूं बीहजी वियूं आहिनि ऐं जेके मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। उन मौक़े ते जेको आहे एसएसपी जामशोर जावेद अहमद बलोच पहुची करे जेको आहे उन्हनि सां वारसनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं जवाबदार गिरफ़्तार थियण जी जेका यकीन ॾियण ॾियारी, जंहिंमें असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी जावेद अहमद बलोच सां। उन इहो चयो त जेको पुलिस पंहिंजी जेका असां रवायत बरक़रार खे उते फौरन पहुची आहे, जेको असां उते ज़मीन जेका आहे कब्ज़े वारी उन ते इफेक्टिव क़ाइमु कयो न ऐं असां हिकिड़ो जवाबदार जंहिंजो नालो गुल हसन ॿुधायो थो वञे उनखे गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको असां गिरफ़्तार कंदासीं। हीउ वॾो इशू आहे जेको सालनि खां वठी हलंदड़ तकरार आहे, जंहिंजो वॾे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो ऐं अॼु सिंध जेको आहे सो अॼु कहिड़े टाइम ते पहुची उते जेको आहे सो जायवादार पहुचंदो ऐं उन खां पोइ जेको आहे यकीन ॾियारी आहे वारसनि खे यकीन ॾियारियो त जेके बि हिन केस में जेके छॾण मुलविस आहिनि जंहिंजा नाला वारस ॾिना आहिनि उन्हनि खे जेको आहे सो फौरन गिरफ़्तार कयो वेंदो ऐं ओठा बिरादरी सां जेको आहे सो इंसाफ़ वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन केस जो जेको आहे सो जेको ज़मीनी जहिड़ो आहे उहो पर खां जेको आहे सो जेको इन जो फ़ैसिलो रखियलु हो, पर अफ़सोस असां चवणो जवाबदारनि जेको ॿिनि धुरनि हिक ॿिए ते जेको हथ अञा मुंहुं खोले करे जेके इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। जी महिरबानी।